अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु 22 अप्रैल 2024 जो ॾींहुं आहे। दुनिया में अॼु ॾींहं ते ज़मीन जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। बेसिकली ज़मीन जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु आहे त जंहिं धरतीअ ते जंहिं ग्लोब ते असां रहूं था इन जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु ऐन आहे। ॾिसो, अॼु खां तव्हां 50 साल या 60 साल या हिकु सदी पोइ जॾहिं तव्हां अर्थ जी शिकिल ग्लोब जी शिकिल ॾिसंदव त उहा ग्रीनरी हूंदी, पर नाउ डेज़ इट वॉज़ लाइक अ बंजर। उहो बंजर ॾिसण में थी अचे असांखे। छाजे करे? ए अर्थोपोजेनिक एक्टिविटीज़, ह्यूमन एक्टिविटीज़ जे करे असां डे बाय डे अहिड़ी एक्टिविटीज़ पिया कयूं जेका असांजे माहौल जे ख़िलाफ़ु आहे, एंटी ऑफ द एनवायरमेंट आहे। उहे एक्टिविटियूं असांजे ज़मीन खे, असांजी ज़मीन जो या त ॾिसो असांजे एनवायरमेंट जो टेम्परेचर वधे पियो, या त असांजी ज़मीन में जेका एग्रीकल्चर में उपज थींदी हुई उहा घटि थींदी हुई। हा, हींअर मां थोरो ॻाल्हि खे वधाईंदो हलां त हींअर हाइब्रिड सीड्स जे करे या जेके चवां मॉडर्न जेके अची विया आहिनि सीड्स, उन जे करे असांजी ज़मीन जी उपज त वधी वई आहे, पर असांजी ज़मीन जी ॼमार घटिजी वञे पई। मसलन त असां ज़मीन में डे बाय डे तमामु घणो फर्टिलाइज़र इस्तेमालु कयूं पिया। फर्टिलाइज़र ऑर्गेनिक न इनऑर्गेनिक पिया इस्तेमालु कयूं असां। उन खां छा थो थिए, असांजी ज़मीन जी जेका पोटेंशियल सघ, ताक़त, कुवत उहा घटि थी पई वञे। असां छा पिया कयूं? ॿियो, असां डिफोरेस्ट्रेशन पिया कयूं। असां जंगलात, वण, ॿूटा कटे करे उते एग्रीकल्चर पर्पज़ जे लाइ या त उते सिटीज़ जे लाइ या त कमर्शियल एरिया जे लाइ असां उते इस्तेमालु पिया कयूं। इहो बि हिकिड़ो वॾो जेको निगेटिव इम्पेक्ट आहे असांजी लैंड जे लाइ। ॾिसो कीअं डिफोरेस्ट्रेशन कयूं पिया त हीटअप वधे पई, ग्लोबल वार्मिंग वधे पई। असां जंगलात वग़ैरह कटियूं पिया, छाजे करे? असां उनखे यूज़ पिया कयूं एग्रीकल्चर पर्पज़ जे लाइ। हा, एग्रीकल्चर पर्पज़ जे लाइ तव्हां उन शइ खे, तव्हांजी ज़मीन खे इस्तेमालु कयो, पर लिमिटेड रिसोर्सिस कयो न। तव्हां छा कयो त जंहिं जॻह ते वणकारी आहे उते वणकारी न ख़तमु कयो मुकमल, बल्कि उते वणकारी लॻायो। वण त असांजे माहौल जा दोस्त आहिनि। मां थो चवां, ज़मीन खे जेकर तव्हां जेतिरी ज़मीन जी ॼमार वधाइणु चाहियो था त वण पोखियो, ज़मीन खे ग्रीनरी कयो। अर्थ वांट जस्टिस, ज़मीन खे बि इंसाफ़ खपे, जीअं असां इंसान खे इंसाफ़ खपंदो आहे। असां हर ॾींहुं उहा एक्टिविटी पिया कयूं जेका एनवायरमेंट जे ख़िलाफ़ु आहे। बाबा, त असां हर माना फ्यूचर जे, ऐं तव्हांखे ॿुधायां, असां हर मसइले खे मुंहुं ॾेई सघूं था। असां डिज़ीज़ जो इलाजु आहे इनशा ताला, कंहिं बि बीमारी जो इलाजु थींदो आहे, उहा कहिड़ी बि बीमारी हुजे, हर शइ जो इलाजु आहे। पर हाणे चवनि था त एनवायरमेंट क्राइसिस एतिरा वधींदा जेकॾहिं असां अॼु खां वठी उन शइ ते गौर न कंदासीं, वी विल बी नो मोर। छाजे करे? ग्लोब जो टेम्परेचर इंतिहा दर्जे ते वधी वियो आहे। अर्थ जूं लेयर्स आहिनि न, हिकिड़ो बायोस्फीयर, लिथोस्फीयर, हाइड्रोस्फीयर, मेसोस्फीयर, थर्मोस्फीयर। त थर्मोस्फीयर जेका एतिरी टेम्परेचर हुन में वधी वियो आहे त ओज़ोन लेयर डिप्लेशन थिए पई, हीट रेज डायरेक्ट असांजे जिस्म ते हिट पियूं कनि। असांजे ल्यूक्यूमिया जेका डिज़ीज़ आहे, कैंसर जी जेका इंतिहा ख़तरनाक डिज़ीज़ आहे असांजे जिस्म खे, चमड़ी जी कैंसर पाण जंहिंखे चवंदा आहियूं, उहा वधे पई। या छाजे करे पई वधे? या इन्वायरमेंटल प्रॉब्लम जे करे वधे पई, या असांजी ह्यूमन एक्टिविटीज़ जे करे वधे पई, ग्लोबल वार्मिंग जे करे वधे पई। असां अहिड़ियूं एक्टिविटीज़ था कयूं जेके इन्वायरमेंट जे ख़िलाफ़ु आहिनि। त हाणे सुवालु पैदा थो थिए त असांखे छा करणु घुरिजे? व्हाट शुड वी डू? सभ खां पहिरीं असां छा कयूं? पहिरीं जेके रिड्यूस पॉल्यूशन, जेका एयर, हवाई गदलाण, उनखे घटायूं। छो हवाई गदलाण जे करे इलाही प्रॉब्लम्स थियनि था, लंग्स जा प्रॉब्लम्स थियनि था, असांजे साह खणण जा प्रॉब्लम्स थियनि था। असांजे जिस्म में जेके बि हींअर जेके आहिनि से चेंजिस अचनि पियूं, उहे असांजे एनवायरमेंट जे करे अचनि पियूं। असांजो माहौल ई साफ़ु न हूंदो, असांजे माहौल में ई अहिड़ा मसइला हूंदा, वी कैन नॉट सर्वाइव हियर। उनजे करे असांखे छा करणु घुरिजे? वण पोखणु घुरिजनि, सफ़ाई करणु घुरिजे, गदलाइण खे रोकणु घुरिजे, साफ़ु पाणी वापराइणु घुरिजे। त एनवायरमेंट हिकिड़ो वॾो वसीउ टॉपिक आहे, वॾी स्टडी आहे। त आउं वरी बि ॿुधंदड़नि खे, नौजवाननि खे जेके बि हिन वीडियो जे ज़रिए मूंसां कनेक्ट आहिनि, मां सभिनी खे मैसेज ॾियां थो त बाबा, जेतिरो थी सघे पंहिंजे माहौल जी हिफ़ाज़त कयो, जेतिरो थी सघे हिन अर्थ जी केयर कयो। अर्थ ज़मीन अमड़ आहे, इहो पंहिंजो हिकिड़ो माना नारो आहे न। त जेकॾहिं असां उनजी हिफ़ाज़त न कंदासीं, जेकॾहिं असां उनजी केयर न कंदासीं, वी विल बी नो मोर देयर ऑन द प्लेनेट ऑफ अर्थ। इट्स अ वेरी रियलिटी फॉर यू। त कोशिशि कयो ज़मीन जी ॼमार वधाइण जे लाइ उनखे ग्रीनरी कयो। कोशिशि कयो गुल पोखियो, वण पोखियो, ॿूटा पोखियो, सुरहाण। ऐं चवंदो आहियां त असीं
सुरहाण जागे सू सबा बंदी संवारियूं था त ज़मीन खे वणनि सां संवारियूं तॾहिं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण में कामयाबु थींदासीं। तॾहिं असांजी ज़मीन जी धरती जी ॼमार वधंदी। हुन पूरे ॻाल्हाइण जो मक़सदु अॼु 22 अप्रैल ते ज़मीन जे बारे में तव्हांखे थोरी घणी मां हुन जे बारे में तव्हांखे थोरी घणी मालूमात ॾियणु। हाणे इजाज़त ॾींदा फ़क़ीर याज़ उमराणी सांगड़ शदाब अकबर।